जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे, जेका सिर्फ़ ख़बर नथी करे हिकु जन संदेश आहे। धीअ जे वॾे थियण ते उन जे लाइ घर वर ॾिसंदे मन में इहा बि भव वारी ॻाल्हि हूंदी आहे कि छोकिरे वारा अचनि त मान सम्मान सुठे सां करे सघूं। ख़र्च सां गॾु सेवा करण वारनि जी बि घुर्ज हूंदी आहे। इन सभिनि ॻाल्हियुनि खे मटे करे समाज में हिकु मिसाल क़ाइमु कई आहे सिंधी कॉलोनी बिलासपुर निवासी समाज सेवी सिंधु कल्चरल फोरम जा पूर्व अध्यक्ष नानक राम पंजवानी जी ने। 26 अगस्त 2019 जो नानक राम पंजवानी जे सुपुत्र राहुल पंजवानी जी सगाई जबलपुर निवासी गिरधारी लाल डोडानी जी सुपुत्री श्रुति डोडवानी सां सादे समारोह में कई वई। इन सगाईअ जी विशेषता हीअ हुई कि पंजवानी परिवार जे पारां छोकिरीअ वारनि खे जबलपुर मां घुरायो वियो। हूअं छोकिरे वारा ई कन्या पक्ष वारनि वटि ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो आदर सत्कार थींदो आहे। पर हिन परंपरा खे तोड़े हिकु नई मिसाल नानक पंजवानी पारां क़ाइमु कई वई। कन्या पक्ष बिलासपुर घुरायो वियो, स्वागत सत्कार करे ऐं बग़ैर लेन देन जे सगाईअ जी रस्म कई वई। उन्हनि चयूं, अॼु खां हीअ बिटिया असांजी थी, हाणे हीअ असांजे घर में धीअ वांगुरु ई रहंदी। ॿिन्ही परिवारनि इन रिश्ते खे दिलि सां जोड़े करे ख़ुशि थिया। कन्या पक्ष ते जेको ख़र्च ऐं सम्मान सत्कार जो दबाव हूंदो आहे, हिन मिसाल सां उहो बिल्कुलु न रहियो। ॿिन्ही परिवारनि समाज खे हिकु नई दिशा ॾेखारी आहे। समाज जा सभई वर्ग हिन परिवार जी मिसाल ते हली करे हिकु नई शुरूआत करे सघनि था। ॿिन्ही परिवारनि खे ऐं वर वधूअ खे सिंधु संगम माचिस मीडिया परिवार पारां असीम शुभकामनाऊं। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग ॾियो। जय झूलेलाल।